नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया रोड वार्ड नंबर 5 जे रवासी असद अल्लाह अंजण ऐं गुलाम अल्लाह अंजण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में संदुस 2 एकड़ ज़री ज़मीन ते मुबीना तौर बासर लाल खान चौहान इरफान अली चौहान ऐं कादिर बख्श चौहान पारां दे जानिन मनूमल में ज़मीन सर्वे नंबर 593 वाक़े संदुस 2 एकड़ ज़री ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करणु घुरनि था। इन सिलसिले में मुतासिर मीडिया अॻियां दाहींदे तोड़े पंहिंजे ज़मीन जी रेवेन्यू खाते जो 7 फार्म ॾेखारींदे चयो त ज़री ज़मीन असांजी साल 1963 जे रेवेन्यू रिकॉर्ड मौजूद है, जिते असांजा 2 एकड़ आहिनि, जॾहिं ते असांजे मुखालिफ़ धुर जे बासर जी साॻे सर्वे नंबर 593 पंहिंजी ज़री ज़मीन 3 एकड़ 25 गुंठा आहिनि, जेके हिननि पंहिंजे कब्ज़े हेठि आहिनि। हिननि ॿुधायो त रिकॉर्ड में का बि हेरफेर न थियल आहे। असां मथां कूड़ा इल्ज़ाम लॻाया आहिनि। असां वारा 2 एकड़ ज़मीन हू फॿाइण चाहिनि था। मुखालिफ़ हथियारनि सां अची असांखे मौत मार धमकियूं ॾियनि था, जॾहिं त असां वटि रेवेन्यू रिकॉर्ड जा सभई काग़ज़ मौजूद आहिनि। हिननि इल्ज़ाम चयो आहे त चौहान बिरादरी अॻूण PP MP डॉक्टर अब्दुल सत्तार राजपर जे मैनेजर असगर राजपर वटि फ़ैसिलो रखी फिरी विया आहिनि। हिननि चयो आहे त अॻूणो तालका नाज़िम अमानुल्लाह चौहान असांखे मौतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि। हिननि डिप्टी कमिश्नर नौशरो फ़िरोज़ SSP नौशरो फ़िरोज़ ऐं रेवेन्यू सेक्रेटरी खां घुर कई आहे त मामले जी अणधुरी इंक्वायरी कराए असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में असां एहतिजाज जो दायरो जारी रखंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।